करे छॾिया मता नफ्स शैतान मुंहिंजी नियत न मटाई। समझो माण्हुनि जी नियतुनि मटजण में बि देर कोन थी थिए। जेकॾहिं चङी ॻाल्हि जी नियत कई आहे न उहो माण्हू कमु करे छॾे चङो कमु मता वरी नफ्स ऐं शैतान उन कम खां फेराए न छॾे। ॻाल्हि सम्झो जी सुभान अल्लाह। ऐं जॾहिं तव्हां सुबुह थिए त तव्हां ज़हन में सोचियो त अॼु मूंखे छा छा करणो आहे। हिकिड़ो पंहिंजो शेड्यूल ठाहियो। 5 वक़्त नमाज़ त मूंखे जमात सां पढ़णी आहे, बनी ते वञिणो आहे, ऐं घर जो सौदो सलफ वठिणो आहे, मूंखे ही कम करणा आहिनि। उहे पंहिंजी कमनि जी हिकिड़ी लिस्ट पोइ कागज़ ते लिखी वठो या ज़हन में लिखी वठो। सम्झो था मूंखे अॼु ही कम करणा आहिनि। पोइ उन्हनि कमनि में जेके सम्झो था ज़रूरी कम आहिनि मुंहिंजे ज़िंदगी जा दीनी दुनियावी जेके ज़रूरी कम आहिनि उन्हनि जे करण में बिल्कुलु सुस्ती न कयो। जीअं टाइम मिलंदो वञे तीअं उहे कम कनि। ऐं पोइ पंहिंजे टाइम खे ॾिसो त तव्हां कीअं था गुज़ारियो। चङे कम में घणो वक़्तु थो गुज़रे या ग़िफ़लत में घणो वक़्तु थो गुज़रे। तव्हां टीवी खे घणो वक़्तु था ॾियो, तव्हां ओताक वॾेरे जी ते घणो वक़्तु था वेहो, तव्हां मस्जिद में घणो वक़्तु था वेहो, तव्हां पीर मुर्शिद जी मजलिस में घणो वक़्तु था वञो। हाणे केतिरा अहिड़ा फ़क़ीर आहिनि हेड़ो जलसो थिए दिलबराबाद सालियाबाद फज़लाबाद जो सोचींदा वञूं न वञूं वञूं न वञूं तेसीं टाइम गुज़री वेंदो। अची थो त तुंहिंजो पंहिंजो फ़ाइदो आहे या ॿिए कंहिंजो फ़ाइदो आहे जी। त चङे कम में तव्हां पंहिंजो हिकिड़ो शेड्यूल ठाहियो, मूंखे ही कम करणा आहिनि। उन कमनि में सुस्ती जाइज़ न आहे। ऐं पंहिंजे हे जिस्म तव्हांजो घोड़ो आहे, तव्हां हिन जे मथां सुवार आहे, भेर बि तव्हांखे घोड़ो ॾिनो आहे। सम्झो था ही जिस्म तव्हांजो घोड़ो आहे। इन घोड़े खे ख़ुदा जे रस्ते में हलाए, दीन जे कम में हलाए। पर पोइ इन घोड़े जी संभाल बि लहे थी। इनखे गाह चारो बि ॾिबो। जे गाह चारो घोड़े खे मिलंदो त हलंदो न, जे खाराईंदोसि पीआरींदोसि न त कोन हलंदो, वांदो ई कोन। ढगे खां जेकॾहिं हर कारणा आहिनि त ढगे खे गाह बि ॾिबो, पाणी बि पीआरबो। जे हूंदो चङो भलो त तव्हांजा हर पवंदो न। भला जे ढगो ई बीमार हूंदो, जोड़ो ई बीमार हूंदो त तव्हांजा हर कीअं काइबा। सम्झो था पहिरीं पंहिंजे जिस्म जा हक़ अदा कयो। खाधो पीतो टाइम सां ऐं सुठो खाओ ऐं जाइज़ खाओ, नाजाइज़ न खाओ, हराम खाधो न खाओ, मशबूब खाधो न खाओ। मुंहिंजा दोस्तो व्याज वारो पैसो, रिश्वत वारो पैसो, जुआ वारो पैसो, बेहयाई वारो पैसो, गुनाहनि जो कमायल पैसो उहो न इस्तेमालु कयो। इन जिस्म खे पाक खाधो खारायो, इन जी जिस्म जी सफ़ाई कयो, सुथराई कयो। ॾिसो अल्लाह ताला दिल शानू घणा भेरा मुंहुं धोअण जो हुकुम ॾिनो तव्हांजे जिस्म जो। तव्हांखे एतिरो फिक्र न आहे जेतिरो मदीने वारे साईं खे फिक्र आहे। घणा वज़ू कंदा आहियो ॾींहं में जी? चओ ताजुद कोन पढ़ंदा आहियो? अलाह तौफ़ीक़ ॾींदो ताजुद पढ़ो। हलो साईं 5 वज़ू कयो त हर वज़ू में घणा भेरा हथ धोअंदा आहियो? 3 भेरा। 5 वज़ू जो घणा भेरा थी वियो? 15 भेरा हथ धोअंदव, 15 भेरा गुरड़ी कंदव, 15 भेरा नक जी सफ़ाई कंदव, 15 भेरा रोज़ानो मुंहुं धोअंदव, 15 भेरा रोज़ानो बाहूं धोअंदव। जिस्म जा खुलियल हिसा इहे आहिनि न, पेर खुलियल आहिनि, हथ खुलियल आहिनि, ॿिया त जिस्म ढकियल आहे। उन ढकियल जे लाइ वरी गुस्ल आहे। बाक़ी जेके खुलियल आहिनि उन्हनि ते धूड़ किरत गुबार रस्ते जो पवे थो। इन जे लाइ 15 भेरा तव्हांखे बदन धोअण जो अलाह ताला हुकुम ॾिनो। जिस्म खे साफ़ रखो, बदन खे साफ़ रखो, खाधो सुठो खारायोसि, कपड़ा साफ़ सुथरा अच्छा उजरा, चादर साई मथां हुन जे अत्र मथियल हुजे। सम्झो था सहूटी माल जा बच्चा परे खोई पथरा सिंगारियल संवारियल
बचड़े के किक पई वहे, लिम पई वहे, सही मुझा कपड़ा पाचो फाटल हुजेस, नहन ते गर्रो ही मेर लगल हुजेस, छाती ते उर ते मिट्टी गप छापी कलर लगो पियो हुजेस, तव्हां छा चवंदा त मानस का भणसां आहे का छेकरी। हाँ मुर्शिद कामिल जो मुरीद सोनो सिंगारियल सवारियल, अच्छा उजरा कपड़ा पायो, सुठा सिंगारियल कपड़ा पायो, मेरा मता इए न हुजो, ही जिस्म तव्हांजो स्वाई आहे, इन जिस्म जी सेवा करण जी भी मदीने वारे मीर असांखे तालीम ॾिनी। मानी खाओ त इन कंदन जो कोटरे खिलाल कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस हींअर मूं मस्जिद नबवी में हिकिड़े किताब में मुतालियो कयो, हिकिड़ो हदीस ॾिठमि, हदीस जा लफ़्ज़ मूंखे यादि न बीठा आहिनि पर हुनजो मफ़हूम तव्हांखे ॿुधायां थो त हबीबन करीमन फरमायो त जेकी मलाइक तव्हां सां गॾु आहिनि उन्हनि खे ॾुखे में ॾुखियो माण्हू हिकिड़ो लॻंदो आहे। मलाइकनि खे ॾुखियो माण्हू हिकिड़ो लॻंदो आहे। कहिड़ो? जेको मानी खाई अचे वरी उहे मानी जा घोर या गोश्त जी तड़ूं उहे ज़रड़ा ॾंदनि में फाथा पिया आहिनि, उहो सफ़ाई न करे ईअं चला अकबर चई निमाज़ पढ़े, मलाइकनि खे ॾाढी ॻाल्हि ॾुखी लॻे। पंहिंजे जिस्म खे साफ़ कयो, समझो था? पहिरीं नंबर ते इहो हक़ आहे। उन खां पोइ इहो जिस्म तव्हांजो ताज़ो तवाना हूंदो, हलाल खाधे खाइण सां तयारु हूंदो। हाणे इन घोड़े जिस्म वारे खे नेकी जे रस्ते में डोड़ायो, हिक ॿिए खां अॻियाई करण जी कोशिश कयो जीअं मुंहिंजे दिलबर नबी जा सहाबा किराम कंदा। तव्हांखे जेका तालीम नेकी जी मिले थी उन में अमल करण जे लाइ हिक ॿिए खां गोए खाइण जी कोशिश कयो। जेकॾहिं फलाणो फ़क़ीर तहजुद जूं 8 रकातूं थो पढ़े त मां 15 पढ़ा, 16 पढ़ा, मां 16 पढ़ा। जेकॾहिं हू 500 रुपया ख़ैरात थो करे त मां 1000 ख़ैरात कयां। यार 15 शहबान जे वाइदे ते हुन मदरसे जो कमु शुरू कयो आहे त मां अञा वधीक कमु वधाए। तव्हां हथ त विझो न कम में, ॾिसो त थिए थो या नथो थिए। भाई जे पिया हूंदो सुस्त जा त पिया हूंदो। हाँ, उठ बांध कमर क्यों डरता है, फिर देख खुदा क्या करता है। उठ उठी, उठ बांध कमर क्यों डरता है, फिर देख खुदा क्या करता है। तू उठ तो सही, हिम्मत कर तो सही, तू सुस्त पियो हूंदे त अल्लाह जी कीअं मदद थी। कान हक़न अलैना नस्रुल मोमिनीन, मोमिनन जो हक़ आहे जो मां अल्लाह उन्हनि जी मदद कयां। वला यंसुरन अल्लाह मन यंसुर, जेको अल्लाह जे दीन जी मदद कंदो ज़रूर बिल ज़रूर मां अल्लाह उन जी मदद कंदुसि। मशहूर वाक़ियो मां तव्हांखे अक्सर ॿुधाईंदो, अॼु वरी ॿुधायां थो, मूंखे ज़हन में अची वियो। जंहिंजो ॿुधल आहे उनखे सबक़ खे भेरो अची वेंदो, त न ॿुधो आहे से ॿुधी वठो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल ज़ाल चयुसि घर में वेठो ही, बचड़ा बुख ते वेठा आहिनि, अटो कोन्हे, लटो कोन्हे, ॿारड़ा परेशान आहिनि, तूं वेठो ही घर में। उथी हिम्मत कर, कम कर, मेहनत कर, मजदूरी कर। ज़ाल उथारियुसि, घणा फ़क़ीर आहिनि न, बस वेठा आहिनि घर में, अबा कम कर, हलाल वजह जो पोरियो को धंधो को व्यापार कारोबार, अल कसब मिन सुन्नती। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त पोरियो करण मोहम्मद करीम जी सुन्नत। अल कासिब हबीबुल्लाह, पोरियो कंदड़ अल्लाह जो दोस्त, अल्लाह जो हबीब आहे, जेको मेहनत मजदूरी करण वारो। ज़ाल उथारियो सुठी घर में वेठो ही, वरी को कमकार कर, हलाल
ज़ाल जी मज़दूरी करे बच्चन खे खारा। फ़कीर उथियो, घर मां निकितो, सोचई त कंहिंजी मज़दूरी कयां, कंहिंजे दर ते वञा। सोचींदे दिल में ख्याल आयो त छा खे वञी छो, तू त बेली ॿियनि जो थिए। वठु कंजक करीम जी जग जो वाली जो, ओ सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी। जनी डांद न बिच तनी तुझो आसरो, जनी डांद न बिच तनी तुझो आसरो, पोइ उभारी सिज अवल डी उन्हनि खे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। फ़कीर उथियो आ, मुंहिंजा दोस्तो, चई त कंहिं अमीर जे दर ते वञा, कंहिं सेठ, कंहिं वापारी, कंहिं ताजिर जे दर ते छो वञा, छो न पंहिंजे रब जे दर जी वञी मज़दूरी कयां। मस्जिद ठही, उन मस्जिद में अची अल्लाह जे इबादत में मशगूल थी वियो, ज़िक्रो फिक्र में, रब जी बंदगी में मसरूफ़ थी वियो। सारो ॾींहुं पियो चवे अल्लाह अल्लाह जो ज़िक्र कंदे, इबादत ऐं बंदगी कंदे शाम थी वई। घर मोटियो, हथे खाली आयो। ज़ाल पुछुसि छा करे आए? चई हाओ हिकिड़े वॾे मालदार जे दर जी नौकरी करे आयो आहियां। मुंहिंजे सेठ चयो आहे त सुभाणे 2 ॾींहंनि जी मज़ूरी कढाए ॾींदोसांइ। भाई चुप थी वई। वरी ॿियो ॾींहुं थियो, ज़ाल चयो ओ फ़कीर सुस्ती मां कुझु न वरंदो, उथ वञ मज़ूरी कर, बचड़ा बुख ते वेठा आहिनि। वरी बि फ़कीर निकितो, वरी बि मस्जिद में अची अल्लाह जे इबादत में सोने नबी जे मथां सलातो सलाम पढ़ण में मशगूल थी वियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, वरी ॿियो ॾींहुं शाम थी त हथे खाली मोटी आयो। ज़ाल चयो त छा आंदी? चई सुभाणे 3 ॾींहंनि जी मज़ूरी गॾु मिलंदी। वरी 3 ॾींहं ज़ाल उथारियो, वञ कुझु कमाए आ। वरी बची मस्जिद में अल्लाह जी इबादत ऐं बंदगी में मशगूल थी वियो आहे। हाणे जॾहिं 3 ॾींहं थियो, शाम थी आहे त दुआ जा हथड़ा खणे, ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, जे अॼु हथे खाली वेंदुसि त ज़ाल ताना ॾींदी, मेणा ॾींदी त कहिड़े सेठ जी मज़ूरी कयई। असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, कर्ज़ुनि तपायो आहे, घर में अटो कोन्हे को, तूं अञा बि तुंहिंजो सेठ रखत करे रहियो आहे। ए मुंहिंजा रब करीम, हाणे हथे खाली कीअं मोटी वञा, तूं सखियुनि जो सखी आई। ए मुंहिंजा मौला, तुंहिंजे खज़ाने में का कमी नहीं, तूं पंहिंजे खज़ाने मां ख़ैरात मिलाए। वरी सॾड़ो थो करे त रस मदीने जा मीर
महबूब कयो वाहरे ॾाढो दुखन सतायो धारिया बि थिया दुश्मन पंहिंज में बि ज़ायो महबूब कयो वाहरे ॾाढो दुखन सतायो धारिया बि थिया दुश्मन पंहिंज में बि ज़ायो तुंहिंजी तांघ में तड़पा थो कर मिठड़ा मेरे नजर तुझी तांघ में तड़पा थो कर मिठड़ा मेरे नजर तुझी तांघ में तड़पा थो कर मिठड़ा मेरे नजर तो कदे सखी के तो कदे सखी के खाली न वरायो महबूब कयो वाहरे ॾाढो दुखन सतायो इन दुखन अंदर डुसकी रोई रात विहाई महबूब कयो वाहरे ॾाढो दुखन सतायो धारिया बि जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना दिल में तुझे रख लूं ए जलवे जान
मोहतरम रोई करे रब जे दरबार में अर्ज़ करे मुझा मौला तुझे खजाने में का कमी काने ए मुझा रब करीम मुखे पंजे खजाने में खैरात अता कर दुआ घुरी मस्जिद में बाहर निकतो हाणे हथे खाली कीअं वञा वारी जो दड़ो ॾिठी उन्हें वारी जे दड़े मां पंहिंजो पोचो पोतड़ो हुजेसि उहा वारी जी गंढ ॿधी मथे ते रखी ज़ाल सम्झंदी त अटो खणियो थो अचे मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल घर पहुतो आहे त घर जे दर ते उठनि जी कतार बीठल अनाज जा अंबार नज़र आया घर वारी खुशियुनि में बच्चा ॿार खुशियुनि में मसरूर आहिनि ज़ाल थी पुछे मियां तूं 3 ॾींहं कंहिंजे दर जी मज़ूरी कई थी जो अॼु ई के माण्हू आया जन ही असबाब ही अनाज ही सामान ॾेई विया चयो असांजे मज़ूर खे सलाम चइजो तुंहिंजे दर जी तो 3 ॾींहं मज़ूरी कई आहे उन तोखे 3 ॾींहंनि जी हीअ मज़ूरी ॾिनी आहे ऐं चयो अथई अञा बि जे असांजे दर जी दिलि सां मज़ूरी कंदे त तोखे दिलि सां उजरत अजूर अदा कयो वेंदो फकीर ते वचन जारी थी वियो ज़ाल ज़ाल रोण लॻो घर वारी पुछे थी मियां ॾे त ख़बर कंहिंजे दर ते वे चई हाओ ओ घर वारी उन करीम रब जे दर ते विस जेको सॼे जहान खे हलाइण वारो तूं न सुणी सादी खुदा तेरे सिवा ॿिया कौन है लारेब तू सादा खुदा तेरे सिवा ॿिया कौन है मुंहिंजा दोस्तो वरी जो आहे गंढ जेका वारी जी ॿधी आयो हो उन खे जो खोली त उहे वारी जा ज़रा सभु सोन जा बणिजी पिया घर वारी हाणे सारी ज़िंदगी खाई त बि खुटाए न सघंदी खाओ बचन सूदो रब जो शुक्र अदा कर मूंखे छॾ त मां पंहिंजे करीम रब जे दर जी वेही मज़ूरी कई रब ॾिए छो या नथो ॾिए संभाल लहे छो या नथो लहे ओ फ़कीर जे तूं ॾाढ़ी रखी नमाज़ी थिए ज़ाकिर थिए माण्हू खिलिया परवाह न कजाए ताना मिलिया ॻणती न कजाए ओ मुंहिंजा दा तो करीम रब जो दर वरितो आहे हिते हुते तुंहिंजी कामयाबी आहे दिलगीर न थी दिल मन न सुस्त न थी गाफ़िल न थी दिल खोले चो अल्लाह बस इहो सबक याद कयो नेकी जे कमनि में सुस्त न थियो गाफ़िल न थियो विख वधाए पंहिंजे रब खे राज़ी मुंहिंजा दोस्तो
या सुस्ती जेका मन में आई है इनके कढो, चुस्त थी वञो। नेकी जे कम में हर वक्त में अल्लाह तबारक व तआला जल शानु जे राह में होशियार हुजो ऐं हिम्मत जो संदरो ॿुधी ऐं अल्लाह जे रस्ते में मेहनत कयो। रब तव्हांखे दुनिया में भी कामयाब कंदो, आखिरत में भी सोभारो कंदो। रब करीम शल सां सभिनी खे ग़िफ़लत खां ऐं सुस्ती खां बचाए पंहिंजे दीन जे रस्ते में रब करीम असांखे कामयाबी ऐं कामरानी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह या रहमान या रहीम या अरहमर राहिमीन या अकरमल अकरमीन या अकरमल अकरमीन या ज़ल जूद वल करम। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। या अल्लाह असांखे इज्ज़ खां बचा, असांखे ग़िफ़लत खां बचा, सुस्ती खां बचा, तसाहुल खां बचा। ए मुंहिंजा मौला असांखे दीन जे रस्ते में चुस्ती नसीब कर, नेकी जे कम में चुस्ती नसीब कर, गुनाहनि खां बचा, बुराइयुनि बेफरमानियुनि खां बचा। पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह हिन दरबार के क़यामत ताईं आबाद फरमा, हिन आस्थाने के क़यामत ताईं आबाद फरमा। हिन आस्थाने जा जेके पाड़े चाहनि उन्हनि खे शाद आबाद फरमा, उन्हनि खे दीन सां, सुन्नत सां, शरीयत सां, मदीने वारे मीर जे दर जे ग़ुलामी सां मसरूफ़ फरमा। या अल्लाह हिन भुट्टा बिरादरी जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। हिते जेको मोहम्मदी रहमत बंटजी रही आहे पाड़े वारनि खे नसीब कर। व सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद।